अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व मिनहुम मन आहदल्लाह लइन आताना मिन फदलिही लनस्सद्दक़न्न व लनकूनन्न मिनस सालिहीन। सदक़ल्लाहु मौलानाल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। Ali Production. वल मुतमइन्नीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदाए परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मजहबे हनफिया दारम मिल्लते है कौन पहतो ब्यो मथे बलगल उलाब कमालिही। दिल जी दुआ मंजूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी। व्यो मुल्क सारो नूर थी कशफद जाब जमालिही। औसाफ उनजे जो बयान कहिड़ो करे आज ज़ुबान। मौला अजह जो मदा खां हसनत जमी ख़िसालिही। इदरीस जी सबके सदाया बा अदब ही इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो प्यारे हुजूर। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद 030647555525। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो प्यारे हुजूर। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझा प्यारा दोस्तो भाइरो ऐं बुजुर्गो, अव्हां जे अॻियां अल्लाह जल्ल जलालहू अमन वालहू जे पाक कलाम मां आयत करीम जेका मूं तिलावत कई आहे उन जे लफ़्ज़ी तर्जुमे बयान करण खां अॻ में उन जो शान नुज़ूल अव्हां ज़हन नशीन फरमायो। कीअं इहा आयत नाज़िल थी, छा इन में बयान आहे, कहिड़ो मसइलो हो, कहिड़ी ॻाल्हि हुई जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इहा आयत नाज़िल फरमाई। क़ुरान करीम जूं जेके बि आयतूं आहिनि उहे कंहिं मख़सूस ॻाल्हि ते नाज़िल थियूं आहिनि। हुकुम उन्हनि जो खणी आम आहे, हर मुस्लमान जे लाइ आहे, पर शान नुज़ूल ख़ासि हूंदो आहे। छाजे करे नाज़िल थियूं, वजह कहिड़ो आहे। हीअ आयत जेका मूं तव्हां जे अॻियां पढ़ी आहे इन जे शान नुज़ूल में उलमाए किराम लिखनि था पिया त मदीने जे सरकार यतीमनि जे यार, ग़रीबनि जे ग़मख़ार, अड़ियनि जे आधार,
महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में एक शख्स ईंदो हुयो, एॾो आबिद हो, एॾो मेहनती हो, एॾो मुजाहिद हो बज़ाहिर, जो उन जे इबादत ते ॿिया माण्हू रीस कंदा हुआ। एतिरी हिन जी हाज़िरी हूंदी हुई जो ॾिसी ॿियनि खे रश्क ईंदो हो, रीस ईंदी हुई। सहाबे किराम रज़ी अल्लाह ताला अन्हुम हमेशा सरकारे दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे सोहबत में रहण वारा हिन जे हालत खे ॾिसंदा हुआ, ॾाढो ख़ुशि थींदा हुआ त हेॾी इबादत थो करे, हेॾी महिनत थो करे। नालो हुन जो तस्वीर लिखियो आहे सालबत, मदीने शरीफ़ में रहण वारो हो। अबा कहिड़े शहर में? जंहिंजे शान खे पढ़ी अकुल हैरान आहे। एॾो अल्लाह ताला मदीने शरीफ़ जो शान कयो आहे, एतिरी मदीने शरीफ़ जी बरकत आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, इन अला अबवाबिल मदीनत मलाइकतन ला यदखुलु हद्दज्जाल वला ताऊन। फरमाइनि था मदीने जे दरवाज़नि ते अल्लाह जा मलाइक चौकीदार आहिनि। दुनिया जो अमीर आहे, शाहूकार आहे, ज़मींदार आहे, आफीसर आहे, उहो पंहिंजे दरवाज़े ते पंहिंजे कोट ते चौकीदार बीहारींदो आहे, पर उहे असां तो जहिड़ा इंसान हूंदा आहिनि, मगर मदीने शरीफ़ जे लाइ सरकार फरमाइनि था त उन जे दरवाज़नि ते चौकीदार वारा अल्लाह जा मलाइक आहिनि। न उन में दज्जाल ईंदो, न उन में वबा जी बीमारी ईंदी। एॾो मदीने पाक जो शान, अहिड़े शान वारे शहर में रहण वारो, ऐं वरी दौर कंहिंजो आहे सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। हुज़ूर साईं पंहिंजे दौर लाइ छा फरमायो आहे? सलाह शरीफ़ पढ़ो त मां हदीस पेश कयां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना, वरी मुहब्बत सां दुरूद शरीफ़। हज़रत नबी पाक जी ज़ात बाबरकात में न खैरुल कुरून करनी सुम्मल्लज़ीन यलूनहुम सुम्मल्लज़ीन यलूनहुम। फरमाइनि था भले में भलो दौर मुंहिंजो दौर आहे। करनी काफ रे नून ये। हुज़ूर फरमाता भले में भलो दौर। ॻाल्हायो मुड़ुस त भरायो। मां ख़ुदि बि चाह कोन आहियां ऐं मुंहिंजो बचिरो बि चाह कोन्हे। दुआ कयो अल्लाह ताला उनखे बि सिहत अता फरमाए, मूंखे बि। मुर्शिदन करीमन जी दरबार आहे, बारो शरीफ़ आहे, उन ते न अचनि मुनासिब न लॻो, वरन त हक़ीक़त आहे अल्लाह ॼाणे थो, न तकरीर जे करण जी में का हिम्मत आहे, न हाल आहे, न तबियत सही आहे। आयो आहियां इंशा अल्लाह ताला, दुआ थींदी सुहिणे साईं जी, रब कंदो बेड़ा पार थी वेंदा। सभई मुहबत सां ॻाल्हाईंदा हलो, ॿुधंदा हलो, ज़हनशीन कंदा हलो। अहिड़ी हिम्मत ॾेखारियो जो मुंहिंजी तबियत त्राट थी वञे, मां वधीक ॻाल्हाईंदो हलां। हुज़ूर फरमाया त भले में भलो दौर मुंहिंजो दौर आहे। अबा दौर कंहिंजो आहे? मुंहिंजो। भला ज़मानो कंहिंजो आहे? अलाह जो न। ॻाल्हायो। ज़मान जो पैदा कंदड़ केरु आहे? वजूद ॾींदड़ केरु आहे? हुज़ूर चए थो मुंहिंजो। सम्झो था ॻाल्हि खे? जेकॾहिं कंहिं बि अल्लाह जे सालिह बाने ॾांहुं कंहिं शइ खे निस्बत कंदा आहियूं त बाज़े माण्हू कावड़जी पवंदा आहिनि त इहो नाजाइज़ आहे, इहो शिरक आहे, इहो बिदअत आहे, इहो हराम आहे, इहो पलीत आहे, इहो ख़राब आहे। सरकारे दो जहान खां पुछो त साईं छा था फरमाइनि? खैरुल कुरून करनी, भले में भलो ज़मानो मुंहिंजो ज़मानो आहे। ज़मानो त ख़ुदा जो पैदा कयल आहे न। ॻाल्हाए कंहिंजो आहे? ॾाढा ॻाल्हाए कंहिंजो आहे? पोइ हुज़ूर साईं पंहिंजे लाइ छो फरमायो? इहो शिरक आहे छा? नऊज़ु बिल्लाह मिन ज़ालिक। इहो शिरक न आहे, इहा उन्हनि माण्हुनि जी सम्झ जी ग़लती आहे। साईं फरमाइनि था खैरुल कुरून करनी, भले में भलो मुंहिंजो दौर आहे। सुम्मल्लज़ीन यलूनहुम, तंहिंखां पोइ जेके उन्हनि सां लॻी ईंदा। सुम्मल्लज़ीन यलूनहुम, तंहिंखां पोइ जेके उन्हनि सां लॻी ईंदा।
उलमा किराम लिखनि था पिया त करनी मजा मुराद हुज़ूर जे वक़्त खे अल्लाह ताला जी ज़ात बरकत हबीब शुमार फरमायो आहे। पर अञा ॿी ॻाल्हि भाई करनी में अखर आहिनि 4। घणा आहिनि? काफ रे नून ये करनी करनी काफ रे नून ॾाढा ॻाल्हि नून घणा अखर छा ऐं चइनि यारनि जे नालनि खे ॾिसो त उन्हनि जे पछाड़ीअ में इहे अखर आहिनि। सिद्दीक़ जे पछाड़ीअ में काफ आहे, उमर जे पछाड़ी में रे आहे, उस्मान जे पछाड़ी में नून आहे, अली जे पछाड़ी में ये आहे करनी। खैरुल कुरून करनी भले में भलो दौर मुंहिंजो दौर आहे। लफ़्ज़ी माना त इहा थी थिए पर जेकॾहिं हरफनि ॾे निहारियो उलमा किराम लिखंदा काफ़ मुंहिंजा मुराद आहे सिद्दीक़ अकबर जो दौर, नून हरे मुंहिंजा मुराद आहे फारूक आज़म जो दौर, नून मुंहिंजा मुराद आहे उस्मान गनी जो दौर, ये मुंहिंजा मुराद आहे हज़रत शेर ख़ुदा वारो दौर। करनी काफ़ रे नून ये इन चइनि यारनि जे नालनि जा आख़िरी हर्फ़ बि आहिनि। नारे रिसालत नारे तहकीक लुंडो नारो न लगायो सॼो नारो लगायो। भले में भलो दौर साईं फरमाए त मुंहिंजो दौर आहे। अब हाओ न ॻाल्हायो जंहिंमें महबूब जी ज़ात बरकातूं जूं दीदूं असहाब किराम जे दीदुनि जे साम्हूं हूंदियूं हुयूं, असहाब किराम जे लाइ ईदूं हूंदियूं हुयूं। अब हाओ या न ॻाल्हायो तव्हां ऐं असां अल्हम्दुलिल्लाह अहिड़नि जवाननि जा ग़ुलाम आहियूं जो उन्हनि जे जंहिं नूरानी चेहरे ते नज़र पवंदी आहे त दिलि ठरी पवंदी आहे। ॻाल्हायो या न? जेकॾहिं कामिल मुर्शिद जे दीदार सां दिलि ठरी थी पवे त जॾहिं काइनात सरदार जो दीदार थींदो हूंदो त बि दिलि ठरंदी हूंदी या न? ख़ुदा जो कसम आहे एॾो सुहिणो हबीब एॾे जमाल ऐं कमाल वारो हिकु वीचारे आशिक़ बयानु फरमायो चए थो वो हुस्न जमाल मुबी तेरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सब पढ़ा जो बाक़ी मां अर्ज़ कंदो हलंदुसि। वो हुस्न जमाल मुबी तेरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेमिसल है तेरी शान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तो ये चांद सितारे और सूरज तेरी जिया से रोशन है। महबूब सिज में चंद्र में सभिनी में तुंहिंजो नूर आहे, सभिनी में ॾाढा ॻाल्हायो पर जेको नूर खे मञे ई कोन त सूर आहे। ये चांद सितारे और सूरज तेरी जिया से रोशन है, हर जर्रे में तेरा जलवा सुभान अल्लाह 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 सुभान अल्लाह। हुजूर सोने फरमायो अल्लाह या रसूल अल्लाह साईं हो त भले भले में भलो दौर भले में भलो दौर मुंहिंजो दौर आहे। कंहिंजो अबा ॻाल्हाए ॻाल्हाए कंहिंजो भले में भलो मुंहिंजो दौर आहे। उन खां पोइ जेके उन्हनि खे लॻंदा उन्हनि खां पोइ जेके उन खे लॻंदा अर्ज़ पे कम त करनी काफ़ रे नून ये इन में चइनि यारनि जो ज़िक्र आहे, चइनि यारनि जो ॿुधजो ॻाल्हि पहिरीं ॻाल्हि आहे आप ज़हन में रखिजो।
मता विसरी वञे। 030647555525. अल्लामा बेहकी दलाइल नबूवत जे पहिरीं जुल्द में आंदो आहे त सरकारे दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीनतुल मुनव्वरह में आया ऐं मस्जिद शरीफ़ जो संगे बुनियाद रखियो पियो वञे, हज़रत नबी पाक जी ज़ात बाबरकात पहिरें मस्जिद शरीफ़ जे बुनियाद जी सिर पाण रखी आहे। छा जी अबा? मस्जिद जे बुनियाद जी। उन खां फरमाए त आए न अबू बकर किथे आहे? वठी आए या रसूल अल्लाह हाज़िर आहे। फरमाए त मुंहिंजे सिर जे भर में तूं सिर रख। उन खां बाद में हज़रत उमर जी पुछा थी, उमर तूं अबू बकर जे सिर जे भर में सिर रख। उन खां बाद उस्मान गनी जी पुछा थी, तूं मुंहिंजे महबूबे करीम जे प्यारे उमर जे सिर जे भर में सिर रख। उन खां बाद शेर ख़ुदा खे फरमान थियो, अली अल मुर्तज़ा तूं उस्मान गनी जे सिर जे भर में सिर रख। हुज़ूर जी ज़ात बाबरकात जे सिरनि जे भर में चइनी यारनि सिरूं रखियूं आहिनि। फरमाइनि था त हाउलाइल खुलफा मिन बादी, ऐ सहाबे किराम जहिड़ी तरह सिरूं मूंखां बाद इन्हनि चइनी लाॻीतूं रखियूं आहिनि, मूंखां बाद चारई लाॻीता ख़लीफ़ा बि थींदा। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। हक़ चारिया चारई ख़लीफ़ा थींदा, चारई बरहक हूंदा। चइनी जो ज़मानो भलो ज़मानो, ॻाल्हाए चइनि जो ज़मानो अल्लाह जी ज़ात बरकत जे प्यारे हबीब जो दौर आहे, सहाबे किराम जो दीदार आहे, हज़रत नबी पाक जी ज़ात बरकत जी सरकार आहे, मदीने पाक जो शहर आहे, अल्लाह जे रहमत जो बहर आहे, जेके न मञींदा तन ते कादर जो कहर आहे, ऐं जेके मञींदा तन खे न लोॾो न लहर आहे, तंहिंजे मथां मालिक जी महर आहे। मदीने पाक में सरकार जी ज़ात बरकत जहिड़ो अज़ीम शान हबीब इमाम हुजे, सहाबा किराम जरा परवाना जमायती हुजनि, ही साल बत शख़्स हमेशह ईंदो हो, दरबार में ते निमाज़ पढ़ंदो हो। छा पढ़ंदो हो? अॼु ॻाल्हायो, निमाज़ पढ़ंदो हो। हिकु दफ़े छा थियो जो हिन निमाज़ पढ़ी ऐं तकिड़ो थियो आहे, अञा निमाज़ खां बाद दुआ न थी आहे, निमाज़ खां बाद साईं जी तकरीर थींदी हुई, हबीब जी हदीस हलंदी हुई, असहाब किराम हर्फ़ हर्फ़ यादि कंदा हुआ, हर्फ़ हर्फ़ यादि कंदा हुआ, ज़हन नशीन फरमाईंदा हुआ। सहाब किराम जा ॿिया सहाबी वेठा हुआ, ही जो तकिड़ो थियो आहे, मुंहिंजे महबूब अरबी सॼो साल बा जी साईं तकड़ छा कई थी हेॾे हली आहे। निमाज़ पढ़ण खां बाद ॿिया सभु विहनि था, सभई हदीसूं ॿुधनि था, सभई ॻाल्हियूं ॿुधनि था, जेके बि अचनि था त तकड़ा नथा वञनि। तूं छा जे लाइ तकड़ थो करीं? अर्ज़ थो करी या रसूल अल्लाह, अव्हां खां ॻाल्हि कहिड़ी लिकायां, मुंहिंजे घर में कपिड़ो मुर्गो हिकिड़ो आहे, मां इन जे करे तकिड़ो थो वञा त मां कपिड़ो ॿधी निमाज़ पढ़ी आहे, मुंहिंजी घरवारी तॾहिं में वेठी वेठी आहे, जॾहिं मां ते पहुचंदुसि त उन खे कपिड़ो ॾियां, पोइ अल्लाह जी निमाज़ पढ़ंदी। छा में वेठी वेठी आहे? तॾहिं बि निमाज़, तॾहिं बि हुननि खे एॾो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात निमाज़ ॾे तवजो हो। ऐं हाणे फिल्मुनि जो तवजो आहे, VCR जो तवजो आहे, सिनेमा घरनि जे चकर हणण जो तवजो आहे, बाक़ी न अल्लाह जी ज़ात यादि आहे, न मुंहिंजे सुहिणे मुहम्मद मुस्तफ़ा हबीब जी सुन्नत यादि आहे, न अल्लाह जे क़ुर ॾे तवजो आहे, न रब जे दीन ईमान ॾे तवजो। अल्लाह ताला शल पनाह में रखे। आख़िरी दौर फितने वारो दौर, फसाद वारो दौर आहे, जंहिंजे लाइ मुंहिंजे प्यारे हबीब फरमायो, अहिड़ो त दौर ईंदो युस्बिहु रजुल मुअमिनन व युमसी काफ़िरा, सुबुह जो मर्द मोमिन हूंदो त शाम जो काफ़िर थी वेंदो। हमेशा राति जो सुम्हंदो मोमिन, सुबुह जो थींदो त काफ़िर। कई मज़हब थींदा, कई तरीक़ा थींदा, कई बेईमान माण्हू वजूद में ईंदा, जेके ईमान वारनि जे ईमान जा धारा लॻाईंदा, जेके अल्लाह ऐं महबूबे करीम जा गुस्ताख हूंदा, जेके रसूलुल्लाह जे प्यारनि जा बेअदब हूंदा, जेके पाण त बेईमान हूंदा पर ॿियनि जा बि ईमान विञाईंदा रहंदा। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। हक़ चारिया
सुहिणे हबीब जा आशिक़ो अल्लाह ताला जी ज़ात वा बरकात असां तव्हांजे ईमान खे बचायो आहे वधीक अल्लाह ताला महफ़ूज़ रखे वधीक अल्लाह ताला कामिल रखे वधीक अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फरमाए हुनखे एतिरो अल्लाह जी ज़ात वा बरकात जी निमाज़ फ़िक्र आहे जो पाण हिकिड़ो कपिड़ो वेड़े घर में आयो आहे अर्ज़ थो कर घर मां आयो आहे अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह मुंहिंजी घर वारी तॾे में वेठी वेठी आहे जॾहिं मोटी वञा तॾहिं मां हुनखे उहो कपिड़ो ॾियां तॾहिं हू अल्लाह ताला जी निमाज़ अदा कंदी छा अदा कंदी अल्लाह अकबर या रसूल अल्लाह अॼुकल्ह मुस्लमाननि जो इहो मुआमिलो आहे जो अल्लाह जी ज़ात बाबरकात निमाज़ ॾे तवज्जो कोन्हे को निमाज़ खां ग़फ़लत लॻी पई आहे निमाज़ जी यादगिरी कान्हे का केतिरा त अहिड़ा मनहूस ऐं बेहया आहिनि जो पाण त निमाज़ कोन पर जेको पढ़े तंहिंजे मथां बि हमिला पर उन्हनि खे ॿुधणु खपे यादि करणु खपे ज़हन में विहारणु खपे मुंहिंजे सुहिणे हबीब करीम जो चंद हदीसूं अवां जे अॻियां पेश करे पोइ मां अॻिते हिन किसे ते हलंदुसि सलाह पढ़ो प्यारे हुज़ूर ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहल बैतिहि व बारिक वसल्लम अलैहि सभई सलाह पढ़ो जेके बि आहे बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहल बैतिहि व बारिक वसल्लम अलैहि तस्लीमा एॾी अल्लाह जे दरबार में निमाज़ प्यारी आहे अब अल्लाह जो अर्श ॿुधो अथव अञा ॻाल्हायो अल्लाह ताला जे अर्श खे 6 लख थंभ आहिनि घणा हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह जेको सिंध जे आलमनि जो सरताज आहे जबरदस्त आलिम बाहे आशिक बाहे वली बाहे मुफस्सिरा मुहद्दिसा मुसन्निफा मुदर्रिसा अल्लाह ताला उनखे हर खूबी सां नवाज़ियो आहे उन साईं लिखियो आहे पंहिंजे तफ़सीर में त अल्लाह ताला 6 लख थंभ पैदा कया आहिनि अर्श जे लाइ ऐं 6 लख नूर जा थंभ आहिनि छाजा हिकिड़े थंभ खां ॿिए थंभ ताईं 500 सालनि जो पंध अब समझी वियो न घणनि सालनि जो हिक थंभ खां ॿिए थंभ ताईं 500 सालनि जो पंध अहिड़ा 6 लख थंभ ॿुधाए त पंधु घणो थींदो केॾा मुड़ुस भला आहियो लिखो त करे ॾियो व्याज जो पैसो बैंक वारो नथो ॾेव त ॾाढी पटण वारा तयार थी था वञोसि त मुंहिंजा 3 रुपया बची 5 आना बची 6 आना बची 8 आना बची हिते बि लेखो लॻायो न बा सुभान अल्लाह 6 लख नूर जा थंभ हिकिड़े थंभ खां ॿिए थंभ ताईं 500 सालनि जो पंध साईं जी ज़ात बाबरकात महबूबे करीम जी ज़ात फरमाइजनि मां मेराज ते वियुसि छा ते विया हा कहिड़े महीने में हिन महीने में ही महीनो जेको असां तव्हांजे अॻियां मौजूद आहे कुर्बान मुंहिंजा हबीब अल्लाह पंहिंजे हबीब खे पाण सैर करायो पाण घुरायो ऐं एॾो अजीब मंज़र हो आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिदे दीनो मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी सच्चो रहमतुल्लाह अलैह मैं तो गुबार बनकर निसार जाऊं कहाँ भी उस राह गुजर को पाऊं महबूबा जह वाट सां सरकार विया वह वाट किथां लभे गुबार बनकर निसार जाऊं कहाँ भी उस राह गुजर को पाऊं हमारे दिल हूरियों की आंखें फरिश्तों के पर जहां बिछे थे असां जो दिलियूं हूरनि जूं अखियूं ऐं अल्लाह जे मलाइकनि जा पर विछाल हा त सुहिणो मोहम्मद अरबी लंघे रहियो आहे केरु लंघिया सुहिणो चिटो त च बरजी न प सुस्तो न थी अल्लाह वारनि जी दरबार हिते सुस्तीअ जी जान आहे सरकार था वञनि मेराज ते अजीब नज़ारो हो फमै तो वहाँ फलक पर यहाँ ज़मीन पर रची थी शादी मची थी धूमें वहाँ फलक पर यहाँ ज़मीन पर
रची थी शादी मची थी धूमें, उधर से अनवार आ रहे थे, इधर से नफहात उठ रहे थे। हुतां पे नूर जी बरसात सी, हेठां खुशबू जा मथे हुबकार पे आया। मुंहिंजे दिलदार सरदार जो अहिड़ो अजीब सफ़र हुयो, हबीब ख़ुदा जो मेराज हुयो, निरालो मेराज हुयो। हुन मां अर्श मुअल्ला ते वियुसि। जॾहिं अर्श ते कदम रखियऊं त अर्श मुअल्ला महबूब जे जुब्बे जी दामन में चंबड़ी पियो। अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह, आस्ते आस्ते कदम खणो, आस्ते आस्ते विख खणो। फरमाईं था छा खपई ॻाल्हि कर। आका इनामदार दिल चवे थी तुंहिंजे कदमनि खे चुमी ढह कयां। जल्दी न हुजे, तेज रफ़्तारी न हुजे, आस्ते आस्ते हलो त मां पंहिंजे दिल खे ठारियां। मुंहिंजे दिल जो करार इन्हे में आहे जो मां तव्हांजे कदम बोसी वञा, पंहिंजे दिल खे सुकून अता कयां, दिल खे करार अता कयां। दिल बेकरार लॻी पई। उन अर्श खे जेके खणंदड़ मलाइक आहिनि, उन्हनि जो बि अल्लाह ताला क़ुरान में बयानु फरमायो। अल्लाह फरमाए थो, अल्लज़ीन यहमिलूनल अर्श वमन हौलहु युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम वयुमिनून बिही वयस्तगफिरून लिल्लज़ीन आमनू रब्बना वसिअत कुल्ल शैइन रहमतन व इल्मा फग़फिर लिल्लज़ीन ताबू वत्तबऊ सबीलक वक़िहिम अज़ाबल जहीम। अर्श खे खणण वारा मलाइक, उन्हनि जी ड्यूटी कहिड़ी आहे? कुल्हा अर्श खे ॾींदा आहिनि, खणंदा अर्श खे आहिनि। अल्लाह जी ज़ात ताबरकात क़ुरान ॿुधायो, अल्लाह अर्श खे खणंदा आहिनि, अल्लाह जी तस्बीह पढ़ंदा आहिनि, अल्लाह ते ईमान आणींदा आहिनि। ऐं जेके बि ईमान वारा आहिनि तन जे गुनाहनि जी माफ़ी घुरंदा। उन्हनि जे गुनाहनि जी माफ़ी घुरंदा आहिनि, उन्हनि जे गुनाहनि जी, ॾाढा ॻाल्हि, उन्हनि जे गुनाहनि जी। पर यादि रखो, सरकारे दो जहान फरमायो तो हे अर्श जे खणण वारा मलाइक, अर्श खे कुल्हण वारा मलाइक, ईमान वारनि जे गुनाहनि जी माफ़ी घुरण वारा मलाइक अल्लाह जे दरबार में अर्ज़ कंदा आहिनि, या अल्लाह असांखे इजाज़त ॾे, असांखे मोकल ॾे। दुनिया ते तुंहिंजा हिकिड़ा बाना घुमनि था पिया, इजाज़त मिले त उन्हनि जे मथां 1000 भेरा रोज़ लानत वसायूं। घणा भेरा? ॾाढा ॻाल्हायो, 1000 भेरा। साईं फरमाइनि था पिया, मला असहाबनि खे, असहाब किराम न ख़बर आहे केरु आहिनि, क़िबला ॿुधायो, पर फरमाए त उहे बेनिमाज़ी आहिनि। उहे केरु आहिनि? हा, बेनिमाज़ी, जेके अल्लाह जे ज़ात ताबरकाती निमाज़ न पढ़ंदा आहिनि, भाउ जे सॾ खे जी चवनि, दोस्त जे सॾ खे जी चवनि, मिट माइट जे सॾ खे जी चवनि, ॿियो केर बि सॾे त जी चवनि, पर जेकॾहिं अल्लाह जी ज़ात ते निमाज़ सॾ थिए उनखे पुठी ॾे हलिया वञनि। ॿी हदीस मुंहिंजे साईं जी आहे, फरमाइनि था त दुनिया ते हिकिड़ा शख़्स आहिनि जहन्नम जे, जेके दुनिया जे तख़्ते ते हलंदा आहिनि, खाईंदा आहिनि, पीअंदा आहिनि, पर अल्लाह फरमाईंदो मलाइको इन्हनि जो नालो जहन्नम जे दरवाज़े ते लिखी छॾियो। इन्हनि जो नालो जहन्नम जे दरवाज़े ते लिखी छॾियो। पुछंदा आहिनि, या अल्लाह केरु आहिनि? अञा हिसाब किताब थिए हा, अमलनामा तुरनि हा, मीज़ान लॻे हा, क़यामत मैदान थिए हा, मशर जो मैदान अचे हा, उनखां बाद तन जो नालो लिखियो वञे हा। फरमाईंदो न न हाणे ई लिखी छॾियोसि, रब्बुल आलमीन इन जो कहिड़ो गुनाह जो हाणे जहन्नम ते नालो थो लिखियो वञे। फरमाईंदो त हू रब जी निमाज़ न पढ़ण वारो। हाओ, तव्हां ख़ुशि न थियो त बेनिमाज़ी थियासीं, छा थी पियो? न, रब बेपरवाह, रब बेनियाज़ आहे, कंहिं बि सूरत में निमाज़ माफ़ कान्हे। इबादत अल्लाह जे में अहम मक़ाम निमाज़ जो आहे, अहम पुछा निमाज़ जी आहे। 3 हदीस ॿुधो वञे साईं जी, पोइ मां मौज़ूअ ते सलात करो प्यारे हुज़ूर ज़ल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहल बैतिही व बारिक वसल्लिम अलैहि तस्लीमा। वरी शौक़ मोहब्बत सां दुरूद।
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हबीब फरमायो अल्लाह जे कुरान में आयो आहे यौम तबयद्दु वजूहुम व तस्वद्दु वजूह जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो हिकिड़नि जा मुंहं कारा हूंदा ॿियनि जा मुंहं रोशन हूंदा हिकिड़नि जा मुंहं हुज़ूर खां पुछियो कि भला क्या क़यामत में मुंहं कारा कलजा हूंदा साईं फरमाईंदा इन अव्वल मा युसव्वदु वजूहुहुम यौमल क़ियामत तारिकुस सलाह फरमाईं था क़यामत जी ॾिहाड़े हिकिड़नि जा मुंहं रोशन थींदा हिकिड़नि जा मुंहं कारा हूंदा जेके अल्लाह जी निमाज़ नथा पढ़नि अव्वल मलाइक उन्हनि जो मुंहं कारो कंदा अव्वल उन्हनि जे मुंहं ते कारा ईंदी ॿुधा पोइ छा कमायो बेनिमाज़ीअ तॾहिं सैयद सोने बयान कयो हज़रत भटाई घोट बयान फरमाए तो मूंखे मूं पिरियनि ॿधी विधो बार में उभाए चवनि त मता पाण पुसाई दरिया में लाहे फरमाईं था पाण पुसा दरिया कहिड़ो आहे ॿी जाते बयान कई दुनिया सभु दरिया को तारो तंहिं में के लहर ने मझ लुढ़ी विया के तालिबिन तौड़ा पर जन जो इश्क सां अल्लाह लहर न लोॾे उन्हनि खे ज़िक्र कयो अल्लाह 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 जल्ल जलालहु जन खे अल्लाह जी मोहब्बत तन खे लहर लोड़ींदी कान हज़रत सैयद सोने सम्झायो मूंखे दरिया में लाथो बचा कीअं पाण थो ॾस ॾिस कामिल मुर्शिद जो कमु इहो आहे न इहो कमु कोन्हे को त भलो ॾांद पाण करे मुरीद पिन थो वधे न हज़रत शाह साहब बयान कयो फरमाए थो प्रीत रख पंजनि सां प्रीह ई कर बहाल इन्हीअ गोरीअ ॻाल्हि तुंहिंजो पांदो पुसंदो की न की पंज नमाज़ूं 30 रोज़ा इन जी पाबंदी कर इन ते अमल कर त इंशा अल्लाह ताला गुनाह ड्रही वेंदा कम ठही वेंदा गुनाह कम ठही वेंदा अल्लाह जी ज़ात बरकात ॿारड़ो एॾी त नमाज़ प्यारी आहे हो शख्स हज़रत हबीब जे दरबार में अचण वारो सरकार जे पुठियां नमाज़ पढ़ण वारो तकिड़ो थो मोटे त या रसूल अल्लाह मुंहिंजे घर वारीअ खे बि नमाज़ पढ़णी आहे घर वारी बि एॾी ग़रीब जो तॾो वेठो वेठी आहे जॾहिं मुड़ुस मोटी तरह नमाज़ पढ़े अब सम्झो पिया न ऐं हाणे वरी अहिड़ा सन्हरा कपिड़ा वाह वाह जो मुड़ुस खे लॼ थी थिए कंध हेठि थो करे औरत खे शर्म कोन्हे को जो कंध हेठि करे शहरनि में वञो अॻियां वेचारो मर्द नथो हली सघे अॻियां औरत आहे पुठियां मर्द आहे बसि ही रुॻी ॿारनि जे खणण में पूरो आहे हुनजी मर्ज़ी आहे हा अल्लाह शल हिदायत ॾे शर्म ॾे शुनास ॾे मुंहिंजे महबूब करीम सरकारे दो जहान जी शहज़ादी हज़रत सैयदा तैयबा खातून जन्नत जी हालात पढ़ी ॾिसो न महबूब करीम जी ज़ात बरकात जी न्याणी आहे अकुलमंद ऐं सियाणी आहे हैदर करार जी कुंवारा हसनैन करीमेन जी अम्मा आहे हबीब खुदा जी शहज़ादी आहे हिकु दफ़े हज़रत अली जो मुर्तज़ा आयो घर में हज़रत खातून जन्नत जे मुंहं ते ग़म जा आसार आहिनि पुछेसि तो फातिमा तो ज़हरा छा चयो आहे कंहिंखां पुछी हज़रत वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी वो अब्दुल्ला की पोती आमिना के पूर की बेटी
हजरत सैयदा तय्यबा ज़ाहिरा ताहिरा हजरत खातून जन्नतान ये मौत गम जो आसार शेर खुदा पूछे तो देख ख़बर छा थियो आहे चई क़िबला हथन में सूर आहे पुठीअ में बि सूर आहे पुछेसि तूं छा जो सूर आहे अल्लामा इब्ने सनी जेको वॾो मुहद्दिस आहे ऐं इमाम नसई जो शागिर्द आहे उन पंहिंजो किताब लिखियो अमल यौम वल्लैल उन में तुहिया रिवायत आणे त हज़रत हबीब करीम जी ज़ात बाबरकात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी न्याणी खां शेर खुदा पुछो छा तकलीफ़ आहे अर्ज़ थी करे हथनि में बि सूर आहे पुठीअ में बि छाजे करे सूर थियो आहे चए थी अली अल मुर्तज़ा जंड खे हलाईंदी आहियां जव पीहंदी आहियां नौकरानी घर में कान्हे का जो हा हलाए मशीन कान्हे का जॾहिं टोपी सीजे एतिरी तकलीफ़ थी पई आहे जो हथनि ते सोज थी पिया हथ हली नथा सघनि वराए नथी सघां ऐं पुठीअ ते छाजी तकलीफ़ आहे खूह तां पाणी राति जो परदे सां भरण वई आहे उन रसे जा पुठीअ ते निशान थी बीठा आहिनि उन जे दर्द मूंखे परेशान बनायो कंहिंजी न्याणी आहे महबूब ख़ुदा जी कंहिंजी न्याणी आहे रिकॉर्डिंग हाफ़िज़ मुश्ताक़ अहमद भट्टी से वाणी कहिड़ी तकलीफ़ आहे शेर ख़ुदा से फरमायो ऐं ख़ातून जन्नत वॾी ॻाल्हि कान्हे का अॼु मां ताज़ो ताज़ो महबूब जे दरबार में हिकु ग़ुलाम ॾिसो पियो अचां हाणे आयो आहे जेकॾहिं तूं वेंदीअ त हबीब कई मुंहिंजी ज़ात तोखे ग़ुलाम ॾींदा ख़ाली न मोटाईंदा वञी पंहिंजे बाबे खां ग़ुलाम वठी आहे जंड बि हलाईंदो पाणी भरींदो तुंहिंजे मथां तकलीफ़ लही पवंदी हाणे छा आहे अबा ॾे ख़बर तो वटि कहिड़ो औलाद आहे चईसीं अल्हम्दुलिल्लाह पुट बाहे न्याणी बाहे पोइ भला शादी कराई अथई चईसीं न्याणीअ जी शादी कराईंदुसि पर कुझु ॾाढ में देरि आहे छाजी कहिड़ी देरि आहे चई ॿियो सभु सामान वरितो अथव पर अञा टेलीविज़न रहियल आहे हा इहो आहे ॾाज ख़ुदा पनाह में रखे ॼमंदे ई औलाद खे अहिड़ा सबक़ ॾींदो अहिड़ो औलाद ते सर विझंदो जो पोइ ख़बर ई नथी पए त छा मामिलो हली रहियो आहे हज़रत नबी पाक जी ज़ात बरकात आशिक़ो मुंहिंजे महबूब जी शहज़ादी आहे सरकारे दो जहान जी सराजरी पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैति व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा वरी बुलंद आवाज़ हुजूर जी दरबार में गुलाम आयो आहे हज़रत अली अल मुर्तज़ा पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहे हमें तो ख़ातून जन्नत तुंहिंजे वञण जी देरि आहे तोखे जवाब त मिलंदो ई कोन हाज़िर वञा थी साइण सिधी आई आहे 030647555525 हुजूर जी दरबार में गुलाम आयो आहे हज़रत अली अल मुर्तज़ा पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहे हमें तो ख़ातून जन्नत तुंहिंजे वञण जी देरि आहे तोखे जवाब त मिलंदो ई कोन हाज़िर वञा थी साइण सिधी आई आहे हबीब ख़ुदा जी प्यारी कुंवर असां ईमान वारनि जी अम्मा हज़रत सय्यदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर में अम्मा सां पुछे थी भई कीअं कमु थियो आहे चई बाबे साईं सां मिलणो आहे फरमाए थी हुज़ूर अञा हरम ॾे आहिनि अञा मस्जिद ॾे अञा आया ई न ख़ातून जन्नत घड़ी खनि वेठी सारे जी मौसम फरमाए थी पे आयशा सिद्दीक़ा खे अम्मा मां भला घड़ी खनि हलां थी वरी अचां ॿियो दफ़ो आई आहे अञा बि हुज़ूर न आया वरी टियों दफ़ो आई आहे अञा बि हुज़ूर न आया चाहे थी अम्मा हुज़ूर खे ॿुधा जब मां टे दफ़ा आई आहियां मुलाक़ात न थी आहे हज़रत नबी पाक जी ज़ात बरकात न्याणी पंहिंजे घर में आई आहे हुज़ूर जो पंहिंजे हवेली में आया हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा ॻाल्हि कई आहे पाण फरमाइनि था त मां जात बिहा इल्ला लिहाजतन या ज़रूर कंहिं कम सां आई हूंदी जेकॾहिं मां मुलाक़ात न कई आहे त हाणे थो मां पंहिंजे बचे ॾे पाण वञा हुज़ूर सुहिणा पाण था अचनि हज़रत अम्मा ख़ातून जन्नत जे घर जे दरवाज़े ते हज़रत अली अल मुर्तज़ा से फरमाइनि था त असां उन महिल बिस्तरे ते लेटिया आहियूं वॾो हिकिड़ो कंबल आहे मथां विधो अथऊं अञा लेटियासीं त दरवाज़े ठक ठक थी विया असां पुछो केरु
पाण फरमाइण लॻा मां मुहम्मद अरबी आहियां वक़्त त इन्हनि जा जंहिंजे घर खे महबूब अचे खड़काए हाँ हाँ या न बेटा फरमाए तो मूं घर अची जे थिए मेधरो मेहमान त ताणे तनूरनि में भेरे हणा भाण ते कन सूधो पाण मां घर तड़ घोरियां पिरीअ तां सजन अंगन ते अचनि त बाक़ी छा खपे अहिड़ो दिल भर अचे त बाक़ी छा खपे अहिड़ो प्यारो हबीब अचे त बाक़ी छा खपे शेर ख़ुदा फरमायो मां तकिड़ो दर खोलियो अर्ज़ कयमि या रसूल अल्लाह अचो पाण फरमाए था तव्हां उथो न बिस्तरे ते लेटिया पिया हुजो हज़रत अली फरमाए थो हिकिड़े पासे मां आहियां ॿिए पासे ख़ातून जन्नत हुज़ूर जो आया आहिनि असांजे कंबल जे विचां पंहिंजा पाक पेर दाख़िल था कनि हबीबनि जा पेर मुंहिंजे सीने ते आहिनि ऐं थधिकार जे करे थधा थी लॻा इन सीने जो विशान आहे न जंहिं ते महबूब जा कदम लॻनि ॻाल्हाया हो या न महबूब जे कदम जो कदरो अर्शे मौला खे मूं सवेर तव्हांखे ॿुधायो त जुबे में टंबड़ी पियो आहे मवाहिब रद्दीअ में लिखे थो त मसकल अर्श बिअज़यालिही हुज़ूर जे दामन में अर्श टंबड़ी पियो आहे मक़सद छा हो निगाह लुत्फ के उम्मीदवार हम भी हैं हबीबी सईदी या रसूल अल्लाह निगाह लुत्फ के उम्मीदवार हम भी हैं पड़े हुए तो सरे रह गुजार हम भी हैं हमारे दस्ते तमन्ना की लाज भी रखना या रसूल अल्लाह हमारे दस्ते तमन्ना की लाज भी रखना तेरे गदाओं में शाह सवार हम भी हैं अर्शे मौला के कदरा हजरत अली से हमने सीने ते कदम बारक आया हबीब वेठान तमें सा अम्मा छाजे करे तो टे पंध कया हन घणा दफ़ा इहा बा ॾाढा ॻाल्हायो कंहिंजे दरबार में सरकारे दो जहान नबी आखिर ज़मान सईदे इंसो जान साहिबे कुरान महबूबे रहमान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में टे दफ़ा आई आहे पाण फरमाईंदा मां तूं टे दफ़ा आई आहे हाणे मूंखे ॿुधा कहिड़ी तुंहिंजी हाजत आहे जो तूं पंधरा कया अर्ज़ थी करे बाबा अव्हां मुंहिंजा वालिद आहियो मुंहिंजे हथनि ॾे निहारियो केॾी सोज थी वई आहे केॾो दर्द थियो आहे केतिरी तकलीफ़ थी आहे एतिरो त परेशान आहियां जंहिंजी हद ई कान्हे का महिरबानी फरमायो मूंखे बानू खपे ख़बर पई तव्हां वटि बानू आहे अब्बास साहिब जे शरीयत जी मोकल हुजे हा त मां पंहिंजे पुठीअ जो बि तव्हांखे मुआयनो करायां हा ॾिसो त रसनि जे करे केॾा ज़ख़्म थी पिया आहिनि पुठीअ में बि दर्द आहे हथनि में बि दर्द आहे मुंहिंजो मुड़ुसु नेक मर्द आहे हुनजी तबियत भली आहे पर बाबा मौसम सर्द आहे मौसम गुलाम खपे साईं दा फरमाईन अम्मा तूं इन ॻाल्हि ते राज़ी न आहीं छा त तूं जन्नती औरतुनि जी सरदार थी कि भला मां राज़ी हां फरमाईं तो जे चई थी त मां क़यामती ॾियारे सरदार हुजां जन्नती औरतुनि जी त पोइ दुनिया जे इन ॻाल्हि न सोच मुंहिंजी प्यारी बचड़ी इन गुलाम जे बजाए मां तोखे ॿियो रस्तो ॾियां उन ते अमल कर उहो तुंहिंजे लाइ गुलामनि खां वधीक आहे दुनिया जी ज़िंदगी गुज़री वेंदी क़यामत ते ॾियारे जन्नती औरतुनि जी सरदारी तुंहिंजे हवाले दस कहिड़ो था ॾियनि समय था जो त नमाज निंड जो टाइम थिए आराम जो टाइम थिए सुम्हण जो टाइम थिए बिस्तरे ते लेटण जो टाइम थिए असीं लेटंदा आहियूं न बा वात में सिगरेट गोॾे गोॾनि खां मथे हूंदी हा नबी फरमाए थो गोॾे खां मथे उघड़ आहे जेकॾहिं को शख़्स पंहिंजे उघड़ खे ज़ाहिर थो करे ऐं ॿियो उन ॾे निगाह थो करे निगाह कंदड़ ते बि लानत आहे जेको घाड़ो करे थो तंहिंजे मथां बि लानत आहे हा केतिरा बदमाश माण्हू हूंदा आहिनि जिन खे शर्म न हूंदो आहे वेठा हूंदा मथे कांचूं खणी छिकींदा गोॾा घाड़ा लॻा पिया हूंदा ख़ुदा जे कहर खे सड़ींदा आहिनि इहे माण्हू अलाह खे नाराज़ बनाईंदा आहिनि साईं फरमाईंदा अम्मा
जॾहिं सुम्हण जो टाइम थिए वुज़ू हुजे इंसान पाक थी सुम्हे ॿी हदीस में आहे मन बात ताहिरा जेको राति जो पाक थी सुम्हंदो आहे जे उन राति मरी वञे त क़यामत ते ॾिहारे शहीदनि जे टोले में हूंदो आहे अल्लाह क़यामत ते ॾिहारे शहीदनि जे टोले में हूंदो हमें त ख़ातून जन्नत खे अम्मा तव्हां जॾहिं आराम कयो तॾहिं 33 भेरा सुभान अल्लाह घणा भेरा 33 भेरा अल्हम्दुलिल्लाह ऐं 34 भेरा अल्लाह अकबर इहो पढ़ी सुम्हंदा कयो इहो तव्हांजे लाइ दुनिया जे ग़ुलामनि खां वधीक आहे दुनिया जे ग़ुलामनि खां वधीक मुंहिंजा सजन साईं अर्ज़ पे कयुनि ही बि औरतूं हुयूं पंहिंजे बचड़नि में पंहिंजे घरनि में पंहिंजे अमड़ धीअ खे पंहिंजे न्याणी औलाद खे अल्लाह जे दीन जी तलक़ीन ॾे अल्लाह जो दीन सेखार अल्लाह जे दीन जूं ॻाल्हियूं हुजनि हिते असांजे मुर्शिदनि जे दरबार ते ख़ुसूसी पर्दे जो इंतज़ाम हूंदो आहे ख़ुसूसी तालीम जो इंतज़ाम हूंदो आहे औरतूं औरतुनि खे वेही अल्लाह जे दीन जूं ॻाल्हियूं सम्झाईंदियूं आहिनि हाँ ईअं न आहे त को मर्द जो वास्तो आहे बेपर्दगी आहे न न हिते ख़ुदा जी महिरबानी आहे मुंहिंजे सुहिणे मुर्शिद जो फैज़ आहे हिते पर्दो ई पर्दो हूंदो आहे दीन जो दर्द हूंदो आहे मर्दनि खे ख़ुदा जी महिरबानी सां जुदा महिरबानी सां नवाज़ो वेंदो आहे औरतुनि जे मथां अल्लाह जी ज़ात बरकात जी महिरबानी थींदी आहे औरतुनि खे वेही अल्लाह जे दीन जूं ॻाल्हियूं सम्झाईंदियूं आहिनि अब समझो फ़कीरनि खे फ़कीर हो मुंहिंजे दरबार ते मां को न को फ़कीर बीठो हुजे राति जो बि हाज़िर हुजे भाई गिलास अहिड़ो आंदो हुजे पाणी वहे पियो हाणे जेसि ते उञ लॻे त गिलास ख़ाली थी वेंदो हे खणी आहे सॼो गिलास त खणी आहे ज़िक्र कयो अल्लाह 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 बोलंदा असां अल्लाह 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 जल्ल जलालहू त के माण्हू मुनाफ़िकी था रखनि दिलि में उहे मुनाफ़िक माण्हू कुझु कमाए न सघंदा हिते उहे कमाईंदा जंहिंजे दिलि में सची मुहबत हूंदी ऐं कामिल अदब हूंदो पूरो तवजह हूंदो अल्लाह जे प्यारे फरमाए फ़कीर राति जो टाइम थो थिए को न को फ़कीर दरवाज़े ते बीठो हुजे फ़कीरनि नंबर ठाहिया हाज़िरी जा फलाणे टाइम ते फलाणो हूंदो फलाणे टाइम ते फलाणो हूंदो फलाणे टाइम ते फलाणो हूंदो अल्लाह जी कुदरत हिकरार थी आहे उन टाइम ते जंहिं फ़कीर जी ड्यूटी आहे उहो वीचारो को मूं वांगुरु सुस्त आहे काहिल आहे हुन सोचियो राति जो टाइम दरबार खे कहिड़ी परवाह केरु हिते ईंदो छो न मां पासे ते का निंड जी झुटकी करे वठां पासरे ते वियो वीचारो वञी सुम्ही रहियो अल्लाह जे कामिल वलीअ जे क़ल्ब में जोश फैज़ जो थियो आहे जन दया बोड कंदो आहे ईअं छोलियूं थींदियूं आहिनि दरनि तां वणनि तां सरनि तां हलियो वेंदो आहे ईअं अल्लाह जे प्यारे जे क़ल्ब जी मौज हुई खुदा जे कामिल वली फरमायो ॿाहिरि निकिरी वञा ॾिसां केरु आहे दरवाज़े ते आयो त हमरा भई को न को कुतो हिकिड़ो बीठो आहे अल्लाह वारे निगाह जो खणी कई कुते ते त कुते जे मथां महिरबानी थी वई आहे केरु थो लिखे इमाम शारानी केरु थो लिखे ॿिए कंहिं ग़रीब मुले जे मुंहुं पारे हुजे त पोइ कावड़जी पवंदे फुकजी वेंदे सांड्रे वांगुरु फुकजी वेंदे हा मुला आहिनि बिदती आहिनि हरामी आहिनि कूड़त आहिनि पर इमाम शारानी जहिड़ो कामिल वली थो लिखे अल्लाह जी ज़ात बरकात जो आरहबानो थो लिखे रब्बानी आलम थो लिखे मुंहिंजे महबूब जो परवानो थो लिखे त हिन कुते जे मथां निगाह कई आहे अल्लाह जी महिरबानी थी सुबुह जो माण्हू शहर में घुमनि उन कुते जे पुठियां ॿिया कुता जा हलनि जेॾे वञे तेॾां पुठियां जेॾे वञे तेॾां पुठियां जेॾे वञे तेॾां पुठियां ही बीहे त हॾा खणी हिन जॻह ते रखनि गोश्त खणी अचे रखनि जेका बि शइ शहर में मिले खणी अचे हिन जॻह रखनि माण्हू हैरत में पइजी विया शाम जो टाइम अल्लाह जे प्यारे वली सां ॻाल्हि कयूं कि भला साईं हीअं कुते खे असां ॾिठो आहे ख़बर न आहे कुते में छा मामिलो आहे जेॾां तूं वञी ॿिया पुठियां लॻा था वतनि अल्लाह जे प्यारे फरमायो सही ॻाल्हि आहे पर राति के फ़कीर खां पुछो त घर ते दरवाज़े ते हुए या न पुछा कयूं त कोन हो
फरमाए रात मुझे कल्ब में मौज आई फैज़ जी मूं सोचो दर ते फ़कीर आहे उन जी मथां महिरबानी कयां पर उहो न हो कुतो चयो कुते जे मथां महिरबानी थी वई आहे अल्लाह वारनि अल्लाह जे प्यारनि जे दरवाज़े ते अचो एतिराज़ रखे न अचो कल्ब में मुनाफ़िकी न हुजे दिल में सिदाकत हुजे इश्क हुजे अक़ीदत हुजे इरादत हुजे मुहब्बत हुजे पोइ हिन दरवाज़े ते इंशाअल्लाह ताला भरिजी वेंदे ख़ाली न वेंदे रब्बुल आलमीन जी महिरबानी आहे असांजा सुहिणा साईं अल्लाह ताला हुननि खे जन्नत में आला मक़ाम अता फरमाया हूंदा वधीक अता फरमाईंदुनि हिन जहान खे ज़ाहिरी अलविदा चई विया ज़ाहिरी जुदाई ॾेई विया पर असांखे पंहिंजो अहिड़ो त बचो ॾेई विया आहिनि जो असां ईअं था सम्झूं त सुहिणा साईं ॼण कंहिं दावत आहे को फ़र्क़ु आई कोन्हे हाँ को फर्क आई कोन को उहो साॻियो दीन जो दर्द आहे उहो साॻियो दीन जी ख़िदमत आहे उहा साॻी दीन जी पुकार आहे उहा साॻी मुहम्मदी फैज़ जी वसकार आहे अल्लाह ताला करे जो असां तव्हांखे तौफ़ीक़ मिले असां तव्हां अहिड़नि जवाननि खां वंड वठूं अहिड़नि जवाननि जी ग़ुलामी ॾियूं अहिड़नि जवाननि जे दर जी हाज़िरी ॾियूं अहिड़नि जवाननि जे क़दम जे मिटीअ खे चुमूं इन में असांजे ॿिन्ही जहाननि जी भलाई आहे ज़िक्र कयो अल्लाह 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 वारनि जे दर ते अचण सादत ख़ुशकिस्मती आहे अल्लाह जी ज़ात बरका जे प्यारनि जा वाक़िआत ॾिसो उलमा इकराम फरमायो तैमूर लंग बादशाह अब ॿुधो अथव तैमूर नालो लंग माना मड्डो सख़्त हूंदो हो हिकु दफ़े घोड़े ते सवार आहे अॻियां पाण पुछां ॿिया लश्करी आहिनि वेंदे वेंदे रस्ते में निहारीनि था हिकु अल्लाह जे सालिह बाननि फ़क़ीरनि जी जमाअत आहे जेके पंहिंजे मुर्शिद जे दीदार लाइ वञी रहिया मुर्शिद जे काॾियां था ॻाल्हायो मुर्शिद जे दीदार लाइ ज़ियारत लाइ वञी रहिया रस्ते में राति भॼी वई आहे चादरूं विछाए सुता आहिनि फज्र जी नमाज़ खां बाद उन चादरनि खे छंडीनि पिया त उन चादरनि मझां मिटी पई उॾामे ग़ुबार पियो उॾामे पटके वारे खे जाॻा ॾियांसि ओए नहीं देखे हाँ जिक्र करो अल्लाह 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 वारे कामिल वलीअ जा मुरीद हा कामिल वलीअ जा फ़क़ीर हा कामिल वलीअ जा अक़ीदतमंद हा कामिल वलीअ जे इरादतमंद में इरादमंदी में दाख़िल हा ही रस्ते सां वियासीं राति पइजी वई आहे सुबुह जो चादरूं छंडीनि पिया उन मां मिटी पई उॾामे ग़ुबार पियो उॾामे धूड़ पई उॾामे तैमूर लंग जो निहारियो घोड़े खे डोड़ाए अचे उन धूड़ जे विच में बीही रहियो चवंदा त ॾाती हणे 10 त तोॾी वरी 13 बादशाह त बीठो पर जेके न सिपाही हा रिश्वती उहे जेका आया फ़क़ीरनि ते तव्हां वरी बादशाह खे पिया मिटी विझो बादशाह जो अदब कोन अथव बादशाह जो हया कोन अथव चमचरिया अल्लाह शल पनाह में रखे अल्लाह जी ज़ात बरका जे प्यारनि फ़क़ीरनि फरमायो सिपाही साहब असांखे पतो कोन थो बादशाह इहो आहे हरूब असां कोन कयो आहे तैमूर पंहिंजे सिपाही खे हकलनी ऐं सिपाही इहो त माठ करे बीही रहो हिन न मूं ॾे मिटी कान छॾाए पर मां पाण हिन मिटीअ में आयो आहियां मां पाण घोड़े खे भॼायो हा छाजे लाइ
चाहे तो ताकि ख़बर आ त मां केॾो गुनहगार हां, केॾो बदकार हां, केॾो बेकार हां, केतिरनि एबनि में भरियल आहियां, मूं वटि ॿियो अमल सालियो कोन्हे को। मां इन जे करे घोड़े खे भॼायसि त इन अल्लाह जे प्यारनि फ़क़ीरनि बांधड़नि जी इहा जेका चादरनी मिटी आहे, इहा मुंहिंजे मुंहं ते लॻे, मन मिटीअ जे सदके मुंहिंजी बख़्शिश थी वञे, माफ़ी मिली वञे। मन इन मिट्टीअ जे सदके मूं ते महिरबानी थिए, इन मिट्टीअ जे सदके मूं ते करम थिए, इन मिट्टीअ जे सदके अल्लाह ताला मुंहिंजे गुनाहनि खे बख़्शे। अवा ही बि अक़ीदो हो न, छा में अल्लाह जे वलियनि में, छा में अल्लाह जे इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर आल फसानी, असां सभिनी नक्शबंदी तरीक़े वारनि जे मुर्शिदनि जो मुर्शिद, असांजे पीरनि जो पीर, रोशन ज़मीर हज़रत इमाम रब्बानी ख़्वाजा अहमद सरहंदी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, तैमूर मुर्द ईमान बुर्द, उन मिट्टीअ जे सदके अल्लाह ताला हिन खे जो दुनिया तां ख़ात्मो करा त ईमान सां ख़ात्मो करायो। सोचो था बा अल्लाह वारा, तव्हां हिते अचो था, ॾिसो था बा को ख़ुसूसी ओताक आहे का? रही भला ख़ुसूसी खे बोर थी आहिनि के मुर्गा बुर्गा तरजनि था? ॻाल्हायो त सही, सभिनी लाइ हिकिड़ो नंगर आहे। हा वेही खाओ, वॾेरा आहियो त बि खाओ, आफीसर आहियो त बि खाओ, मौलवी आहियो त बि खाओ, ज़मींदार आहियो त बि खाओ, खाओ त इहो नंगर आहे, न खाओ तव्हांजी मर्ज़ी आहे। हिते चमचागिरी कान्हे का, हिते ड्रेघ कान्हे का, हिते ज़माने वारो मुआमिलो कोन्हे को, हिते दुनिया वारे ख़ुशामदेद कान्हे का, हिते सिधो सो मुहम्मदी इश्क जो सौदो आहे, जेको क़बूल करे सो मैदान में हले अचे। हे अल्लाह वारनि जी निशानी आहे। इस्तिग़नार हूंदो आहे अल्लाह वारनि वटि, उन प्यारनि जे सदके महिरबानी थींदी आहे जेको मुहबत सां ईंदो आहे। मुंहिंजा सजण साईं अर्ज़ु पिए थिए कयुमि त उन शख़्स जंहिंखे निमाज़ ते हाज़िरी थी आहे, हबीबनि जी ज़ात बरकात जे पुठियां निमाज़ पढ़ी तकिड़ो थो मोटे, साईं फरमाईंदा छाजे करे तकिड़ो थो मोटी? अर्ज़ु करे या रसूल अल्लाह, मुंहिंजे पुठियां घर वारी आहे, उहा तॾहिं में वेठी वेठी आहे, मूं वटि हिकिड़ी चादर आहे जेका मां वेड़े आयो आहियां, हाणे मां ॾींदुसि अॼु उहा चादर पंहिंजे घर वारी खे ॾियां ऐं मां वेड़िजी वियां, तॾहिं उहा अल्लाह जी निमाज़ पढ़े। छा पढ़े? अल्लाह जी सुभान अल्लाह। पर यार दुनिया जी मोहब्बत अजीब शइ आहे। हाणे हेॾो ख़्याल हो, वरी नतीजो छा थो निकिरे? हाल छा थी थिए? आयो आहे निमाज़ पढ़ी, घरवारी बि निमाज़ पढ़ी आहे, मिस्कीन हाल में आहे, ग़रीब हाल में आहे, कंगाल आहे, तमामु परेशान हाल आहे। राति जी निमाज़नि में हिकु दफ़े मुंहिंजे सरकार दो जहान जे दरबार में आयो, अर्ज़ु थो करे या रसूल अल्लाह, दुआ कर त अल्लाह ताला मूंखे मिल्कियत अता फरमाए। अब कंहिंखां दुआ घुराई? अञा ॻाल्हायो, छो थे हुज़ूर खां दुआ घुराई? अबा ख़ुदा उन जी दुआ कोन थे ॿुधी छा? ॻाल्हायो ॻाल्हायो, पोइ हुज़ूर खां छो थे दुआ घुराई? हाणे जेकॾहिं चऊं था वञूं था मुर्शिद खां दुआ घुराइण त कावड़जी था पवनि। ख़ुदा हिते कोन थो ॿुधे, छाजो ओॾां था वञूं? हा अल्लाह हिते नथो ॿुधे, छाजो ओॾां था वञूं? उन खां पुछ त नबी साईं जे सहाबनि जी दुआ अल्लाह कोन थे ॿुधी छा, जो नबी साईं खां दुआ थे घुरायूं? नबी साईं जे सहाबनि जो ईमान हो त अल्लाह ॿुधे थो, पर असांजे दुआ खां महबूब जी दुआ वधीक आहे। हाओ या न? असांजो ईमान आहे त अल्लाह ॿुधे थो, पर असांजे दुआ खां असांजे सजण साईं जी दुआ वधीक आहे। इन जे करे अल्लाह वारनि जे दर ते ईंदा आहियूं, ख़ुदा वारनि जे दर ते ईंदा आहियूं, रब जे प्यारनि जे दर ते ईंदा आहियूं, उन्हनि जी दामन में चंबड़ंदा आहियूं, उन्हनि खां दुआ घुराईंदा आहियूं जिन सां ख़ुदा जो वाइदो आहे सही हदीस में, क़ुदसी हदीस में, लइन सअलनी लओतियन्नहु वलइन इस्तआज़नी लउईज़न्नहु, जे घुरंदो त मां ज़रूरु ॾींदोमांसि, पनाह घुरंदो त पनाह ॾींदोमांसि। ख़ुदा जो पंहिंजे प्यारनि सां वाइदो आहे, इन जे करे प्यारनि खां दुआऊं घुराईंदा आहियूं, उन्हनि जा हथ खजंदा वेंदा, रंग लॻंदा वेंदा।
जी दरबार में हिकु सहाबी छा सभु ईंदा हा दुआ ला। हिकु आशिक़ बयान फरमायो चेतो इनकी दरबार अक़दस में जब भी कोई गम ज़दा आ गया तशना काम आ गया। एड़ी प्यारी दरबार हुजूर जी आ। को बि ग़मगीन ईंदो आ, दुख हलींदो आ, दुख लही वेंदा, कम ठही वेंदा, गुनाह रही वेंदा। इनकी दरबार अक़दस में जब भी कोई गम ज़दा आ गया तशना काम आ गया। दूर गम हो गए मासियत धुल गई, मग़फ़िरत आफ़ियत का पियाम आ गया। अॻिते छा थो बयान फरमाए, अजीब राज़ आ। चेतो लाडले थे खुदा के कलीमे खुदा, फर्क है पर कलीम और महबूब में। बाक़ी फ़र्क़ु आहे न? ॻाल्हायो। लाडले थे खुदा के कलीमे खुदा, फर्क है पर कलीम और महबूब में। वो गए तूर पर हक का सुनने कलाम, इसके घर खुद खुदा का कलाम आ गया। उन दिल पर नबी जी दरबार आ, मदनी सरकार आ। हज़रत नबी पाक जे दरबार में आयो, अर्ज़ तो करो सालबत गोद बधी नमाज़ पढ़ण वारो, यकदम मोटी वञण वारो, या रसूल अल्लाह दुआ फरमायो त अल्लाह ताला मूंखे दौलत ऐं दुनिया अता करे। याद रखो हुजूर सोने जी हदीस आ, पाण फरमाइनि था त जो बि ॿार दुनिया ते ॼमंदो आ उहो हूंदो आहे सचे दीन ते। अला छा ते? पर पोइ माउ पीउ हुनजा जे यहूदी हूंदा त ॿार खे यहूदी बनाईंदा, मजूसी हूंदा ॿार खे मजूसी बनाईंदा, नसारा हूंदा ॿार खे नसारो बनाईंदा। वाह या न? अहिड़ी तरह सां दुनिया ऐं दौलत जेका आहे साब इंसान में इनकलाब आणे थी, इंसान में चक्कर आणे थी, इंसान खे तबाह बनाए थी, वैरान बनाए थी। हिन हबीबन खां दुआ जी तलब कई, दुआ लाइ इल्तिमास कयो। हज़रत नबी पाक जी ज़ात फरमायो, ऐ सालिबा कलीलु मालिन तो अद्दी शुक्रहु खैरुल लक। थोरो माल हुजे उन ते तूं अल्लाह जो शुक्रानो अदा करी, इहो तुंहिंजे लाइ भलो आहे। इहा ड्रेग न कर, इहो घणो माल तोखे मुनासिब न लॻंदो। अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह, न ख़ुदा जी वास्ते मुंहिंजे लाइ दुआ कर, अल्लाह ताला मूंखे ताक़त अता फरमाए, दौलत अता फरमाए, दुनिया अता फरमाए। कंहिंखां दुआ घुराई? अब महबूब जी दुआ बि दुआ आहे न। ॻाल्हायो। हाँ, अल्लाह वारनि जी दुआ, वलियनि जी दुआ, उनजो मुआमिलो अल्लाह छा आहे? हाँ, वो दरिया कैसा होगा जिसके कतरे ये समुंदर हैं। जॾहिं कतरे में कमाल आहे त दरिया में कमाल हूंदो या न? सरकारे दो जहान पंहिंजा पाक हथ खयां, महबूब जा हथ बि हथ आहिनि न साईं। हाँ, कुर्बान वञा उन हथनि जे मथां, जंहिंखे लॻा तंहिंजा बेड़ा ई पार थी विया। हदीस पाक में आयो आहे, हिकु सहाबी आहे, केरु? ॾाढा ॻाल्हायो, ज़ोर सां ॻाल्हायो। 4 शादियूं कयईं, घणियूं? हाणे त 2 ॿार बि सूरनि में आहे। हाँ, खिलो था दिलि सां लॻंदी हूंदव, वरी मञो न। हाँ, 4 शादियूं सहाबी खे, ऐं 4 जन खानदाननि मां कई, 4 शाहूकार खानदान हा। उन पंहिंजे प्यारनि पंहिंजी न्याणनि खे पैसा ॾिना, माल ॾिना, खज़ाना ॾिना, ताज ॾिना, दौलत ॾिनी, दुनिया ॾिनी, तमामु ख़ुशहाल हुयूं। अल्लाह जी ज़ात बरकात जी कुदरत, 4 कुंवारियूं, 4 घर वारियूं। हिननि जो हिक जी तमन्ना आहे त मां पंहिंजे मुड़ुस वटि वधीक मक़बूल बणिया, वधीक प्यारी बणिया, वधीक पसंदि बणिया, वधीक मूं ते राज़ थिए। उलमा लिखनि था त 4 पंहिंजे बदन ते ख़ुशबू लॻाईंदियूं। छा लॻाईंदियूं? ख़ुशबू। हाणे लॻाए जो अचे वेहनि, हर हिकु पंहिंजे पर में
पंहिंजे सम्झ में ईअं पे सम्झे त अॼु मूं आला क़िस्म जी ख़ुशबू लॻाई आहे, उम्दे क़िस्म जी ख़ुशबू लॻाई आहे, एतिरी त ज़बरदस्त ख़ुशबू आहे जो कंहिं वटि कान हूंदी। जॾहिं चारे अचे पंहिंजे मुड़ुस सां गॾु विहनि, हीउ जो विच में अची बीहे त हिन जे बदन जी ख़ुशबू सभिनी जे बि ख़ुशबू खे मारियो वञे। अल्लाह या रसूल अल्लाह चार एॾो बदन में सुरहान हिन जे हुजे जो जेके चार ई हिन जूं घर वारियूं ख़ुशबू लॻाए अचनि, चईनी खां हिन जी ख़ुशबू ग़ालिब थियो वञे। हैरान थियूं, अज में पयूं। हिकु दफ़े पंहिंजे मुड़ुस खे चारी अर्ज़ियूं कनि, साईं सची ॻाल्हि ॿुधा, तूं कहिड़ो अतुर लॻाईंदो आहीं, कहिड़ी सेंट लॻाईंदो आहीं, कहिड़ो तो वटि सुरहो तेल आहे। असां त हीला हलाए बीठियूं आहियूं, पैसा खपाए चुकियूं आहियूं, असांजे ख़ुशबू जी जाइ कान्हे का। सहाबी जे अखियुनि में पाणी अची वियो आहे, चए थो मुंहिंजूं घर वारियूं, मुंहिंजूं प्यारियूं, मां को बि अतुर कोन थो लॻायां, का बि सेंट कोन थो लॻायां, का बि सुरहे तेल जी शीशी मुंहिंजे घर में कान्हे का, न मां इस्तेमालु थो कयां। मुंहिंजे बदन जी सुरहां जो रंग ई अञा निरालो। पुछां थियूं भला छा आहे ॻाल्हि कर, चए थो मां बीमार होसि। छा होसि? कहिड़ी बीमारी? बदन ते ज़ख़्म थी पिया, बदन ते फुरड़ियूं थी पयूं, बदन ते फट थी पिया, एतिरा त उन्हा फट दवा कोन लॻे, इलाज कोन लॻे, मरहम कोन लॻे, ट्यूब कोन लॻे, का बि दवा फ़ाइदो कान पई ॾे। एतिरो त तंजू जांजो कमीस पां त सॼी कमीस रत सां भरिजो वञे, सॼी कमीस भरिजो वञे। परेशान थी पियुसि, दिल में सोच दाऊं करे थको हां, इलाज करे थको हां, जेतिरा मरहम मिलिया लॻाए थको हां, अॼु छो न रोई पंहिंजे दिल भर जे दरबार में दाह खणी वञा। यही दर है जहां शाहाने दुनिया सर झुकाते हैं, अरे सवाली बन के आते हैं, मुरादें लेके जाते हैं। हबीब जे दरबार में आयो, अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, मूंखे का दवा कान थी लॻे, मूंखे को मरहम कोन थो लॻे, मूंखे को इलाज कोन थो लॻे, मूंखे का बि दवा इस्तेमालु फ़ाइदो कोन थो थिए, पूरी जान फटजी वई आहे, फटनि ते फट वधंदा था वञनि। अॼु तव्हांजे दरबार में दुआ जे लाइ पाण फरमाइनि था त वे पंहिंजे कमीस खे लाहे, अबा टेप न किरी पई जानी, पंहिंजे कमीस खे लाहे, ज़िक्र कयो बा अल्लाह अल्लाह। रिकॉर्डिंग हाफिज़ मुश्ताक अहमद भट्टी, राब्ते जिला 03000897886। ये राब्तो कंदा, महिरबानी करे जेकर पसंदि अचे त ॿुधाईंदा। हुज़ूर फरमायो, ए सहाबी पंहिंजे बदन जी कमीस लाह, तुंहिंजे ज़ख़्मनि खे मरहम ॿियो न लॻंदो, तुंहिंजे ज़ख़्मनि खे ॿी दवा लॻंदी, तुंहिंजो इलाज मां थो कयां। असहाबी फरमायो बदन जी कमीस लाह थी आहे, हबीब करीम वेठा आहिनि, पंहिंजे ज़बान जी लिब पंहिंजे पाक हथ ते लॻाए ऐं मुंहिंजे पुठीअ ते, पेट ते, सीने ते हथों ॿार घुमायो, हथ लॻंदा गम लहंदा। अल्लाह या रसूल समय तो जीअं जो साईं हथ लॻायो, फट छुटी आहे, फट दर्द लही विया ऐं बदन में सुरहान पैदा थी आहे, ख़ुशबू पैदा थी आहे। खणी हज़ारें के हथ लॻाई, पर जे मां विहंदुसि त मुंहिंजे बदन जी सुरहान उन खां वधीक हूंदी आहे। अबा कंहिंजो हथ लॻो? महबूबे ख़ुदा जो। एॾा त प्यारा हथनि जो अल्लाह फरमाए थो क़ुरान पाक में, मुंहिंजा महबूब जेके तुंहिंजे हथ ते हथ था रखनि, तुंहिंजी बे था कनि, इन्हनि जे हथ जे मथां तुंहिंजो हथ न पर मूं ख़ुदा जो हथ आहे। ऐं मुंहिंजा हबीब जेके तुंहिंजी बे था कनि से अल्लाह जी बे था कनि, इन्हनि जे हथनि जे मथां तुंहिंजो हथ छा ख़ुदा जो हथ आहे। हाणे उहे पाक हथ जंहिं सुञे खे साओ बनायो, बुखे खे ढाओ बनायो,
जंहिंजे लॻण सां दर्द लही वञनि उहे पाक हथ उन जी दुआ लाइ मथे थिया। अबा दुआ कंहिंजी आहे हुज़ूर जी, दादा कंहिंजी? आला हज़रत बयान फरमायो हमें तो इजाबत ने बढ़कर गले से लगाया, बढ़ी नाज से जब दुआए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जन हुज़ूर जी दुआ मथे हलंदी आहे, अल्लाह जी रहमत वधी उन जो इस्तक़बाल कंदी आहे। अबा हो या न? हाँ, कंहिंजी दुआ? मुस्तफ़ा जी। वह आशिक़ मुंहिंजे महबूब करीम जा अजीब अशार आहिनि, अजीब गुफ़्तगू आहे। हमें तो ज़िहे इज़्ज़तो एतिलाए मोहम्मद के है अर्श भी ज़ेर पाए मोहम्मद। वाह वाह मुंहिंजा आका तुंहिंजी बुलंदी, तुंहिंजो शान जो अर्श तुंहिंजे कदमनि जे हेठों आहे। हमें तो तमाशा तो देखो जहन्नम की आतश लगाए खुदा और बुझाए मोहम्मद। तअज्जुब की जा है, तअज्जुब की जा है कि फिरदौस आला, तअज्जुब की जा है कि फिरदौस आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद। हुज़ूर सोने जी दुआ आसमान ॾे वञे त रहमत सां भरिजी मक़बूल थी अचे। हबीब ख़ुदा कस्तो करे या रसूल अल्लाह मुंहिंजे लाइ दुआ फरमायो। अल्लाह ताला जी ज़ात बरकात मूंखे मिल्कियत अता फरमाए, खज़ाना अता फरमाए, दुनिया अता फरमाए, दौलत अता फरमाए। एतिरो त कंगाला मिस्कीन हा जो मुंहिंजे घर में ढकण लाइ पूरो कपिड़ो बि न आहे। पूरो साईं महिरबान आहिनि, रहमत वारो हबीब। पाण हथों बार मथे खणी दुआ घुरियो, पर उन सां गॾो गॾु फरमायो साहिबा मूंखे तुंहिंजो अफ़सोस आहे, मूंखे तुंहिंजो अफ़सोस आहे। बारहा फरमाइनि पिया हबीबन करीम जी दुआ आई। उन हमरा हिकिड़ी बकरी वरिती आहे। छा वरितई? वरिती हई। अॼु वठंदा न बा थोरा घणा अर्गी बकरी ॿाहिरि निकिरी कुल होॾे पिणस जो माल आहे, खयो हले बि ॾिस बसि। हाँ? मुसलमान मुसलमान जे रत खे पियो पीए, कंहिंजो पुटु खजे, कंहिंजी न्याणी, कंहिंजो को सामान, कंहिंजो कहिड़ो बाह मरी पई आहे मुल्क में। छो थी थिए? असांजे गुनाहनि जो नतीजो, असांजे बुराइनि जो नतीजो, असांजे पुछड़ाइण जो नतीजो। असां अल्लाह ताला खे विसारे छॾियो, रसूलुल्लाह जी सुन्नत खे छॾे ॾिनो, क़ुरान पाक जे हुक्मनि खे छॾे ॾिनो। इन जे करे हे मुसीबतूं जे टुटियूं आहिनि। हज़रत भटाई साहब बयान फरमायो हमें तो सुतीअ संझे तूं मुंहुं वेढ़े मुअन जीअं ओ जागा अखियुनि खे जातई न ॾेई, हथां तो पेई थी कचो के चिन खे करी। ही जो कुझु परेशानी आहे असांजी बदकारी आहे, असांजी बुछराई आहे, असांजे अमलनि जी सज़ा आहे। असां अल्लाह वारनि खे छॾे ॾिनो, पर जेके अचनि तन ते टोकूं, तन ते चथरूं। साईं त गफ़ारी अथव, चवण बि पूरो कोन अचेसि, गफ़ारी। हा असल देरी न कजेसि, वही रोड ते खणी दसेसि बसि। गफ़ारी अथव। फिना तोखे बाह कहिड़ी थी लॻी? अल्लाह जो ज़िक्र कनि, रसूलुल्लाह जे सुन्नत ते अमल कराइनि, क़ुरान पाक जी तालीम ॾियनि। हिन दर्सगाह मां दीनी जयीद उलमा निकिरनि। मां ॾाढो उलमा पूरी सिंध मां निकिरनि था, पर ख़ुदा जो कसम मुंहिंजे सुहिणे साईं जे दर जे पढ़ियलनि ते दुनिया खे नाज़ आहे। मां सभिनी दरगाहुनि ते, सभिनी मदरसनि ते वञण वारो, जलसनि करण वारो, सभिनी आलमनि सां मुंहिंजी न्याज़मंदी आहे, कुर्ब जी वाट आहे, पर सभु मञे चुका आहिनि त मुंहिंजे सुहिणे साईं जे फैज़ जो कमाल आहे, जिते अहिड़ा जयीद जयीद आलम निकिरी रहिया आहिनि। अल्लाह
या रसूल अल्लाह हक तार यार अल्लाह जी ज़ात बाबरकात जा बानड़ो मुझे महबूबे करीम जी ज़ात बाबरकात जे प्यारी दुआ थी हुन जे ला हुन हिकड़ी बकरी वरती छा वरताई हबीबन जी दुआ अचे बकरी वधी आ एतिरियूं त बकरियूं थियूं ने मां पूरो मदीनो बकरनि सां भरजी वियो अर्ज़ कईसीं हाणे मदीने में त जाइ कान्हे मुंहिंजे बकरियुनि जे बीहण जी हाणे थोरो मदीने खां ॿाहिरि मैदान वरितईं उहो मैदान भरजी वियो आहे तफ़सील लिखे थो जे कीलियूं निकिरनि थियूं हन ॿिर मां ईअं हिन जूं बकरियूं वधण लॻियूं कंहिंजी दुआई हुज़ूर जी कंहिंजी दुआई महबूब जी कंहिंजी दुआई ख़ुदा जे हबीब जी जंहिंजे दुआ तां क़ुर्बान वञा जंहिं ते निगाह थे ॿेड़ा पार थी वञनि जंहिं ते करम कनि तरी वञे हा न सरकार जी दुआ थी आहे बकरियूं वधियूं आहिनि हलंदे हलंदे अञा बि कुझु परे जबल जो पासो वठी वञी पंहिंजा घर ठाहे वेही रहिया हाणे इब्तिदाई हालत कहिड़ी हुई निमाज़ ला कपिड़ा पूरा न हो या न वरी एतिरी त दुनिया थी आहे एतिरी त दौलत थी आहे एतिरी त मिल्कियत बनी आहे जो हमरा खे बकरनि जे बिहार जी जा मदीने तैयब में कोन पई मिले पासे ते वञी बिहारी अल्लाह ताला जी ज़ात बरकात जे प्यारे हबीब फरमायो त सालबो अॻे त 5 वक़्त ईंदो हो हाणे कॾहिं कॾहिं थो अचे हलंदे हलंदे जुमे ते अचणु लॻो ॿिया टाइम कोन पहुतो वरी जुमो बि गुसाए ईद ते आयो कंहिं रोकियो दुनिया कंहिं रोकियो ॾाढा त ॻाल्हायो अल्लाह जे राह में क़ुर्बानी जो मिसाल जॾहिं हिन जे मथां इम्तिहान पियो अचे हिन खे बकरियूं घणियूं मिलियूं हुज़ूर फरमायो 2 सहाबनि खे सहाबियो वञो वञी साल बेखूं बकरियुनि जी ज़कात वठी अचो बकरियुनि जी ज़कात वठी अचो ऐं आयान सहाबी जे मथां हमरा खे मिलिया हल हूअं त बादी क़ुर्बानी ॾेखारींदो हो मुंहिंजे दिलि भर दुआ बि करे छॾी हबीबन दुआ बि करे छॾी ॼण सहाबी आया हल ऐं साहिबा अल्लाह जी ज़ात बरकात हुकुम ज़कात अदा कयो असां रसूलुल्लाह जा कासिद आहियूं कंहिंजा कासिद जो क़दुरु हुजे न ॾाढा ॻाल्हाए ही सॼा महबूब जा कासिद अथई जेके तो दीन ला सॾींदा आहिनि ज़िक्र ला सॾींदा आहिनि क़ुरान ला सॾींदा आहिनि मुहम्मद आका जे सुन्नत ला सॾींदा आहिनि ही मुंहिंजे पीरनि जा कासिद अथई ॿुधाए फरमाए थो जॾहिं साथ न थे सॾ कया त ॿुधई न ॿोड़ी हमराही हो तन सां तो जो दीन जोड़ी पलव जाम न लजो झली न डोड़ी हाणे नाह कोन दोरी पैरनि में रिहूं करी पोइ जो रहंदे छा वरंदो पोइ जो दाहूं कंदे छा वरंदो हाणे वक़्तु थई हाणे टाइम हज़रत नबी पाक जा 2 सहाबी आया कासिद कंहिंजा हा ॻाल्हा त सही अबा हिन जो ॿुध मिसाल वरी ॿिए क़दुरदान जी बि ॻाल्हि ॿुध हिकु सहाबी आहे ग़रीब सहाबी रंग जो कारो मथे जा वार घुंडियारा पेर मुबारक उघाड़ा बदन ते पुराणा कपिड़ा मथे ते पुराणो पटको आहे एतिरो त मिस्कीन आहे जंहिंजी हद ई कान्हे का सरकार जे दरबार में चे बीठो आहे या रसूल अल्लाह मां सवाली आहे छा खपई ॻाल्हि कर के भला साईं ॿी ॻाल्हि कान्हे अव्हां जे फलाणे सहाबी जेको मदीने में शाहूकार सहाबी आहे उन जी नौजवान न्याणी आहे मां उन जे संग जो तालिब आहियां मुंहिंजी उन वटां शादी करां ॿुधजो गौर सां मुंहिंजी उन सां शादी करा साईं फरमायो चङो वञ उन खे चयो त मूंखे महबूबन मोकिलियो आहे बसि एतिरो वञी चईसि सिधो आयो अचे दर खे खड़काई
ए अल्लाह जी ज़ात आहे बरकात हबीब जा प्यारा सहाबी मूंखे हुज़ूर मोकिलियो आहे हुन सोचियो त ग़रीब आहे पैसा खपनसि अबा दिरहम खपनि न दीनार खपनि न कपिड़ा खपनि न सोन चांदी खपई न जंगला तलवार खपई न ज़िरह या खुदो खपई न नेज़ो या खंजर खपई न चए थो ॻाल्हि कर छा खपई चए थो ॻाल्हि कहिड़ी कयां तूं पंहिंजे नौजवान न्याणी जो संग मूंखे ॾे मां महबूब जो पैगाम खणी आयो अॼुकल्ह जा पुछा त बंगलो अथई कार अथई दर ते स्लीपर बि कोन अथई तूं वरी मूं वटि आयो आहे ॻाल्हायो या न ज़ोर सां ॻाल्हायो मुंहिंजी जेका अञा पई पढ़े फलाणी जमायत जॾहिं फलाणो इम्तिहान ॾे पोइ हुनजी मर्ज़ी आहे देखेंगे फिर हाँ पैसे ताईं ॾाढी अलाह कहिड़ो ॾे वञी ॾिसंदसि वाह मुंहिंजा सुहिणा हबीब तुंहिंजे ग़ुलामनि जो क़दुरु सरकारे दो जहां जो ग़ुलाम चई हुज़ूर तोखे इन लाइ मोकिलियो आहे फरमाए हा चवंदा आहे मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे मुंहिंजी न्याणी वॾी आहे उन खां पुछां त राज़ी आहे या न अंदरि लंघे आयो चाहे थो अम्मा हेॾे आहे हली आहे मुंहिंजे महबूब जो कासिद आयो आहे चए थी बाबा सोन जे लाइ न चांदी जे लाइ न जंगला पैसा ख़बर न पुछे थी छाजी लायो आहे फरमाए था मां तुंहिंजे सिर जो तालिब आहे हुज़ूर सुणे मोकिलियो आहे चए थी बाबा जे महबूब मोकिलियो आहे त मूंखे क़बूल आहे हुज़ूर मोकिलियो आहे मूंखे क़बूल आहे अम्मा क़बूल त करी थी पर ख़बर थी त रंग जो कारो आहे अबा रंग जो कारो आहे तॾहिं बि मोहम्मद घोट जो प्यारो आहे हाँ अम्मा ग़रीब आहे मिस्कीन आहे अबा वाकई मिस्कीन आहे पर मोकिलण वारो मोहम्मद अमीन आहे चाहे थी अब्बा ॻाल्हि छॾे ॾे इहा न चओ त ग़रीब आहे इहो न चओ त रंग जो अहिड़ो आहे वाकई सही ॻाल्हि आहे ए मेरे अब्बा तो इसके रंग काले को न देख कुछ भी है लेकिन तो उसके भेजने वाले को देख ॾिस त मोकिलियो कयां उन ज़ात ॾे निहार अम्मा तुंहिंजी मर्ज़ी आहे मता सुभाणे रंग जो सोनो कोन्हे को चेथी मायने माना रंग काला और शक्ल का भी माद है लेकिन भेजने वाला तो अब्बा 14वीं का चांद है हाँ मोकिलण केरा हुज़ूर आहे ॻाल्हाए केरा अम्मा ग़रीब आहे घर कोन्हे बाबा घर बि ठाराए ॾींदीमांसि कपिड़ा वठी ॾींदीमांसि जो कुझु चवंदो ॾींदीमांसि महर माफ़ कंदीमांसि सोन चांदी न घुरंदीमांसि जो कुझु चवंदो मां करण जे लाइ तयारु आहियां ख़बर थी अब्बा जॾहिं क़यामत जो ॾिहारो थींदो कई दुनिया जूं औरतूं मैदान में ईंदियूं का चवंदी मूंखे चाचे परणायो का चवंदी मूंखे भाउ परणायो का चवंदी मूंखे अबे परणायो का चवंदी मूंखे ॾाॾे परणायो पर नाज़ त मां कंदुसि जो मूंखे सुहिणे मोहम्मद अरबी मूंखे मदीने जे घोट परणायो आहे अहिड़े आका जी निस्बत थी पवंदी अहिड़े सरदार जी निस्बत थी पवंदी अहिड़े दिलदार जी निस्बत थी अञा मूंखे छा खपे अबा तुंहिंजी कंहिं ॻाल्हि ॾे निहार इहो निहार त मोकिलण वारो कहिड़ो महबूब आहे क़दुरु हो न साईं इन्हनि में छा हो क़दुरु हो हिन खे माल मिलियो दुनिया मिली दौलत मिली खज़ाना मिलिया बकरियूं मिलियूं सरकार जो कासिद आयो आहे चए थो असां बा हबीबन करीमन मोकिलिया ज़कात जे लाइ हा हा चई था ज़कात ठीकु आहे ॾिसंदासीं त मोटी आया वाह मुंहिंजा रहमत वारा हबीब आहिनि त वॾा रहमत वारा पर शल कंहिं ते नाराज़ बि न थियनि हा साईं छा चयईं कि भला चए थो त हाणे न पोइ ॾिसंदासीं साईं फरमाईंदा हाणे इन जी ज़कात वठबी कान का कंहिं ॿुधायो सालबा हबीबन जी ज़ात ते नाराज़ थियनि आयो आहे ज़कात खणी
हुज़ूर फरमाया मूंखे अल्लाह मना करे छॾी आहे त इन जी ज़कात वठजाई न, इहो तुंहिंजे दर तां त तरजी वियो आहे पर मुंहिंजे दर तां बि तरजी वियो आहे। अल्लाह शल पनाह में रखे। जेके बि सरकार दो जहां जे ज़ाहिरी ज़िंदगी जा याम हा, ही आयो रोए रड़ियूं करे दाहूं करे, पर अल्लाह जे हबीब फरमाता न मूंखे अल्लाह ताला मना करे छॾी आहे। वरी अबू बकर सिद्दीक़ सुहिणे जो दौर आयो, वरी ज़कात खणी आयो। सिद्दीक़ फरमायो कीअं आयो साहिबा, जॾहिं तोखे महबूबन ठुकराए छॾियो आहे, जंहिंखे मुहम्मद अरबी जे दर तूं त तड़द नसीब आहे, तंहिंखे ॿियो केरु थो क़बूल करे सघे। सिद्दीक़ सोणे हिन खां ज़कात न वरिती, फारूक आज़म हटायो। फारूक त फारूक आहे न सही, ॻाल्हायो हा या न? एॾे जलाल वारो जोश वारो हिकु दफ़े वेठो आहे, दरवाज़े ते खड़को थियो, निकिरी आयो, ॿ हमरा बीठा आहिनि, हिकिड़ो यहूदी आहे, हिकिड़ो मुनाफ़िक आहे, ज़ाहिर में कलमो पढ़ पर दिलि में बेईमान। पुछे तो कीअं हो? मुनाफ़िक चमचागिरी कई, चईं ॻाल्हि हीअं, मुंहिंजो हिन यहूदीअ जो फ़ैसिलो आहे, असीं फ़ैसिलो खणी वियासीं प्यारे हुज़ूर जे दरबार में। हबीबन फरमायो त यहूदीअ जो हक़ तो ॾे आ, वञी ॾे, मूं कुझु कोन, ॿाहिरि निकिरी आयुसि। हाणे मां तो हटायां, मूंखे नबी से जो फ़ैसिलो मंज़ूर कोन्हे, तुंहिंजो फ़ैसिलो मंज़ूर आहे। सम्झो था ॻाल्हि खे? जेकॾहिं न हिन वक़्त में हिकिड़े वॾेरे खे छॾे उन जे ॿिए मुखालिफ़ वॾेरे वटि वञ त साईं मूंखे हुन जो फ़ैसिलो कोन्हे, तुंहिंजो क़बूल आहे, त ख़ुशि थींदो न बा? भली चोर हुजे, भली ज़ानी हुजे, भली शराबी हुजे, भली धारेल हुजे, भली केॾो बि लुटारो हुजे, पर जे पार्टी मटियो त पाक पुट बणिजी वियो। अरे हो या न? थाने ते पहुतो, हलो बाबा जो त मुंहिंजो माण्हू छॾे ॾीस, इहो चयो हिन जो माण्हू। ऐं जेके ग़रीब राति जो निंड्रो कोन था कनि, उन्हनि जे मथां ज़ुल्म थो थिए, उहा हिन ज़ालिम खे ख़बर ई कान्हे। अल्लाह जी ज़ात बरकत पनाह न रखे। हज़रत अमीर उम्मत मुंहिंजे महबूब जो ग़ुलाम। जी हाँ, तोखे मंज़ूर फ़ैसिलो न आहे? जी न, जी बी भला मां चवां थो। ॿियो घणा तलवार खणी आयो, ॿाहिरि निकिरी पुछे थो ॾियो ख़बर, कंहिंखे मुंहिंजो फ़ैसिलो मंज़ूर आहे? कंहिंखे? ॻाल्हायो ॻाल्हायो ॻाल्हायो, मुंहिंजो फ़ैसिलो मंज़ूर आहे। हिन कर खणी थी मूंखे, साईं मूंखे की तोखे? जी हा, ठका जो तलवार करे त ॿध करे रखी। फरमाए थो जंहिंखे महबूब जो फ़ैसिलो मंज़ूर न आहे, तुंहिंजो उमिरि फ़ैसिलो इहो कंदो। वठी हमरा भॻा मिट माट रुड़िया सिधा नबी साईं जे दरबार में। हज़रत उमर असांजे हमरा खे ना हक़ मारे विधो आहे। अमीर उमर खे हुज़ूर घुरायो आहे, अञा अमीर उमर पंध में आहे, दरबार में पहुतो ई कोन्हे को त अमीर उमर जे पारां अॻई अल्लाह जो क़ुरान पहुची थो वञे। अल्लाह जो क़ुरान अची वियो। ऐं मुंहिंजा हबीब, उमर मुसलमान खे कोन मारियो आहे, इहो मुनाफ़िक़ो जंहिंखे उमर मारियो आहे। एॾे शान वारो हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह तबारक व तआला अन्हु, उन जे दौर में सालबत आयो आहे कि भला मुंहिंजी ज़कात क़बूल फरमायो। साईं चयो त न, जंहिंखे महबूबन तजो सो मूंखे खपे ई कोन। यादि रखो, जंहिंखे बि अल्लाह ताला महबूब करीम जे बेअदबी खां बचायो आहे, उहो माण्हू अॻे पोइ खटी वेंदो, अॻे पोइ। पर जेको न रसूलुल्लाह जो गुस्ताख आहे, उहो सदाई तड़ियल आहे। ॻाल्हायो, सदाई तड़ियल आहे। महबूब जे दर तां तड़जी वियो, पोइ वतंदो दाहूं कंदो, कॾहिं वलीअनि जी गिला, कॾहिं कामिलनि जी गिला, सालिहनि जी गिला, अल्लाह वारनि जी गिला, पोइ झलींदो वतंदो, तुरंदो वतंदो, पिटींदो वतंदो। अरे एॾो न वञो, एॾो न वञो। अजब जहिड़ी ॻाल्हि आहे। हिकिड़ो माण्हू पियो ॻाल्हि करे त साईं मां जॾहिं ज़िना कंदो हुउसि, मां में कई बुरा ऐब हा,
त हिकिड़ो मौली साहब तॾहिं मूंखे भाकुर पाए मिलंदो हो, ख़ुशि आमदेद कंदो हो, मरहबा कंदो हो, भर में विहारींदो हो, चाह जी सलाह कंदो हो, हर कुझु मूंखे भाईंदो हो। पर मां सुहिणे साईं जे दर ते आयुसि, मूं बुरायूं छॾियूं, ॾाढ़ी रखी, पटको ॿधो, ॾंदण शुरू कयो, तहज्जुद जी निमाज़ शुरू कई, अल्लाह जे ज़िक्र जी तवार थी त मौली साहब कावड़जी पियो। मौली साहब कावड़जी पियो। हीअ आहे मौलवियुनि जो हाल। अल्लाह ताला अहिड़ी मौलवियाई खां बचाए। अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि जे ग़ुलामनि जी ग़ुलामी नसीब फरमाए। सैयद सोने सम्झायो, फरमाए तो वेह वञी सातन जेके वेही था ॼाणनि, वेह मसान बियनि मतां वेही वेल विञाई। हल तनी सां हल जेके हली था ॼाणनि, हल नसान बियनि मतां हली हाल विञाई। ज़िक्र कर अल्लाह 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 Recording Hafiz Mushtaq Ahmad Bhatti, Rabte Jila 030030897886. मुंहिंजा प्यारा भाउ, मुंहिंजा सजन, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे दौर में आयो, हज़रत उमर साईं जे दौर में आयो, हज़रत उस्मान जे दौर में आयो, कंहिं बि हिन खां ज़कात वसूल न कई आहे। हज़रत उस्मान जे दौर में वफ़ात थी वई आहे। उन शख़्स जे बारे में अल्लाह ताला इहा क़ुरान जी आयत लाती जेका मूं पहिरीं पहिरीं तव्हां जॻहियूं तिलावत कई आहे। अल्लाह फरमाए थो मिनहुम मन आहदल्लाह, जागो पिया, मिनहुम मन आहदल्लाह लइन आताना मिन फदलिही लनसद्दक़न्न वलनकूनन्न मिनस सालिहीन। बस हुए आहिनि जंहिं अल्लाह सां वाइदो कयो। कंहिंसां? हाणे साल बेको अलाह सां ॻाल्हायो छा? सहाबी ॻाल्हाईंदा हुज़ूर सां, ॻाल्हाए कंहिंसां? बेत कंदा हुआ हुज़ूर जी, दीदार कंदा हुआ, ॻाल्हायो ज़ियारत कंदा हुआ हुज़ूर जी, ॻाल्हायो ज़ियारत कंदा हुआ, ॻाल्हाईंदा हुआ, मिलंदा हुआ, ॾिसंदा हुआ हुज़ूर खे। हा न, कहिड़ियूं भलियूं अखियूं इन्हनि जूं, कहिड़ियूं दीदूं इन्हनि जूं भाग वारियूं। हिन को ख़ुदा सां ॻाल्हायो छा? ख़ुदा सां मूं सां वाइदो कई। मिनहुम मन आहदल्लाह, बस वञनि अल्लाह सां वाइदो कयो। कंहिंसां वाइदो त कयो हुई? हुज़ूर सां। पर ख़ुदा तो फरमाए त हुज़ूर जो ॾिसणु मुंहिंजो ॾिसणु। हुज़ूर सां वाइदो मूं सां वाइदो, हुज़ूर जी बेअत मुंहिंजी बेअत, हुज़ूर जी मुहबत मुंहिंजी मुहबत, हुज़ूर जी ताबेदारी मुंहिंजी ताबेदारी, हुज़ूर जो छिलाइण मुंहिंजो छिलाइण। जेको हुज़ूर जो आहे सो मुंहिंजो आहे। पर जेको इन दिलबर जे दर तां तरजी वियो सो कंहिंजो ई कोन्हे को। मिनहुम मन आहदल्लाह, बस उहे आहिनि जन अल्लाह सां वाइदो कयो। इन आताना मिन फदलिही लनसद्दक़न्न वलनकूनन्न मिनस सालिहीन। या अल्लाह, जे असांखे पंहिंजे फज़ल मां ॾींदो, जे पंहिंजे खज़ाननि मां ॾींदो, जे पंहिंजे महिरबाननि मां ॾींदो, लनसद्दक़न्न, त ज़रूर ख़ैरातूं कंदासीं। ज़रूर। ॾाढा था ॻाल्हायो, तव्हांखे ॾुखी थी ॻाल्हि लॻे त मौली साहिब ख़ैरात जी ॻाल्हि वग़ैरह ख़ैरात घुरंदो अलाए छा? न, कॾहिं बि न। यादि रखो, असांजे सुहिणे साईं जे जमायत में चंदे ते पाबंदी आहे। को ख़लीफ़ो चंदो करे त ॿुधायो त मिंट करे ॾेखारियूं। साल ई पैदा नथो थिए जो हिन कामिल जे ग़ुलामनि जो ग़ुलाम तव्हांखे तंग करे त महिरबानी कजो अधु मूंखे ॾिजो। हा, अक्सर त